प्रैक्टिस क्वेश्चन सॉल्व क्यों था। क्वेश्चन नंबर 1 आ जैमें मल्टीप्लिकेशन जे लाइ 7.68 मल्टीप्लाइड बाय 3.4। हाँ जेके आंसर हुआ उन सभिनि में डिजिट सेम हुआ 26112। ऑप्शन ए बी सी डी सभिनि में सेम हुआ। सिर्फ़ु ॾाई अॻिते पोइते ॾिनल जीअं तव्हांखे मां सम्झाया हुआ। हाणे तव्हां ॾिसंदो ॾाई में टोटल नंबर काउंट कंदो केतिरा हुजणु खपनि। ॾिसो 2 हिते ऐं हिकिड़ो हिते। इन जो मतिलबु आहे ॾाई जे सॼे पासे ॾांहुं टोटल 3 अंग हुजणु खपनि। यानी 1 2 3 ओ हिते ॾाई ईंदी 26.112। ये जेको भी ए बी सी है जेको भी आंसर है तव्हांजो सही है। 26 ॾाई 1 1 2 ठीक है। अच्छा ॾाई खां पोइ ईअं न पढ़बो आहे जेको आहे सो 112 न बल्कि अलॻि अलॻि डिजिट पढ़बा आहिनि। हिननि खे 26 पढ़ंदो, हिननि खे 112 पढ़ंदो 26.112। अच्छा हाणे हिते अचो हिन ज़रब में छा आहे ॾाई जे ॾोंहुं 1 अंगु ऐं हिते ॾाई जे ॾोंहुं घणा अंग 3 अंग। त ॾाई जे ॾोंहुं घणा टोटल 4 अंग हुजणु खपनि। सो 1 2 3 4 उहो हिते ॾाई अचणु खपे। यानी 461.0844 हे तव्हांजो छा आहे आंसर आहे। ठीकु आहे। ॾिसी वठिजो कहिड़ो तव्हांजो आंसर सही आहे ए बी सी डी मां। हाणे हिन में ॾिसो हिन में ज़रब बि आहे वंड बि आहे। यानी असां सभिनि खां पहिरियों हली थोरी देरि जे लाइ सम्झंदासीं हे आहे ई न। हली असां ज़रब छॾाईंदासीं त ॾाई जे ॾोंहुं 2 अंग ऐं ॾाई जे ॾोंहुं 2 अंग यानी टोटल 4 अंग। हिन जो मतिलबु आहे 1 2 3 4 उहो हिते ॾाई ईंदी। ठीकु आहे। हाणे ज़रब सॉल्व थी वई। हाणे असां छा कंदासीं हाणे वंड सॉल्व कंदासीं। हिन जो मतिलबु आहे हाणे वंडिया 100 कंदासीं। 100 सां वंड में तव्हांखे मां सेखारे आयो आहियां त ज़रब में ॾाई हिन पासे ॾे वेंदी आहे ऐं वंड में ॾाई हिन पासे ॾे वेंदी आहे। केतिरा अंग वेंदी जेतिरा 0 हूंदा 2 0 1। हिन जो मतिलबु आहे ॾाई 2 अंग हेॾे शिफ्ट थींदी। तव्हांजो जवाबु थी वेंदो 65.169312। हे तव्हांजो आंसर आहे। ठीकु आहे। हाणे ऑप्शन डी में अचो क्वेश्चन नंबर 4 में अचो त हाणे इन में पहिरियों ॾिसो 3 दर्जा आहिनि त बेसिकली ज़रब थियनि था पिया। हिकिड़ो दर्जो आहे 5.77, ॿियो आहे 3.79 ऐं टियों आहे 1000। हली असां 2 दर्जा पाण में ज़रब कंदासीं। ठीकु आहे। यानी हिन जो मतिलबु आहे अच्छा ऑप्शन में सभु हे हुया 218683। हाणे हिन जो मतिलबु आहे जॾहिं हे पाण में ज़रब थींदा त ॾाई खां पोइ हुजणु खपनि 4 अंग। कीअं 2 अंग हितों वारा ऐं 2 अंग हितों वारा। हिन जो मतिलबु आहे हिन जो जवाबु ईंदो कटे सटे ओ हे। ठीकु आहे। हाणे हे 2 ज़रब हल थी वई यानी 21.8683। हाणे इन जो मतिलबु आहे हे तव्हांजी ॾाई अची वई। ॾाई खां पोइ 4 अंग हुया न असां ॾाई खां पोइ 4 अंग ॾिनासीं। हाणे ज़रबिया 1000 रहियल आहे न छो हे 2 त ज़रब थी विया हे जवाबु अची वियो। हाणे 1000 ज़रब करण सां तव्हांखे ख़बर आहे ॾाई 3 अंग हेॾे शिफ्ट थींदी। ज़रब सां ॾाई काॾे वेंदी आहे हिन पासे ॾे वेंदी आहे। ठीकु आहे। सो 1 2 3 अंग हेॾे ईंदी। हिन जो जवाबु थी वेंदो 21.868 ठीकु आहे .3। ॾिसो ॾाई हिते हुई न 1 2 3 अंग 3 अंग उहो हेॾे शिफ्ट थींदी। हिन जो मतिलबु आहे उहो हिते अची वेंदी। हिते हे तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में मां ए बी सी मां कोई बि ऑप्शन डेलिबरेटली कंहिं में बि न रखियो हुयो। सिर्फ़ु चेक करण जे लाइ तव्हां दुका हणो था या ॿुधायो था। सिर्फ़ु 2 या 3 2 छोकिरनि ऐं 1 या 2 छोकिरियुनि सिर्फ़ु ॿुधायो आहे त सर डी में त को ऑप्शन करेक्ट आहे ई न। बाक़ी सभिनी कंहिं डी कयो आहे, कंहिं ए, कंहिं बी, कंहिं सी टिक कयो आहे। ठीकु आहे। सो इहो तव्हांजो छा थी वेंदो नन ऑफ दीज़ थी वेंदो या उन में को ऑप्शन आहे ई न। सिर्फ़ु तव्हांखे चेक करण जे लाइ उन में तव्हांखे नन ऑफ दीज़ ॾिनल हूंदो। हाणे अचो था जेकॾहिं हिते वंड हुजे हा त पोइ छा थिया हिन साॻे खे मां कयां थो। यानी इन जो मतिलबु आहे 5.77 मल्टीप्लाइड बाय 3.79। हाणे इन जो जवाबु घणो आयो। हिन जो जवाबु आयो मिसाल था वठूं 21.8683। हाणे इहो 1000 सां वंड हुई न ज़रब हुई सॉरी जेकॾहिं 1000 सां वंड हुजे हा त हाणे असांखे ख़बर आहे ॾाई 3 अंग हेॾे शिफ्ट थींदी। ठीकु आहे। ॾाई 3 अंग हेॾे शिफ्ट थींदी। हाणे तव्हां ॾिसो त ॾाई जहिड़ो त 2 अंग आहिनि 3 अंग आहे ई न। ठीकु आहे। हे 218683। हाणे ॾाई हुई हिते हाणे 3 अंग हेॾे शिफ्ट थियणु खपे। 3 अंग त हिते आहे ई न। सो असां हिन करे हथ जो दर्जो ॾींदासीं जीअं ॾाई 3 अंग शिफ्ट थिए। हाणे ॾिसो 1 2 3 अंग हेॾे शिफ्ट थींदी ॾाई हिते अची वेंदी। हिन जो मतिलबु आहे थी वेंदो 0.0128683। ॾाई जहिड़ो कोई बि अंग न हुजे त असां 0 ॾेई छॾंदा आहियूं छो त कोई फ़र्क़ु न पवंदो आहे ख़ाली छॾण जे बजाए 0 ॾींदा आहियूं। सो हे तव्हांजो जेकॾहिं वंड हुजे हा त पोइ तव्हांजो हे ऑप्शन सही हुयो। ठीकु आहे। सो ईअं जेकॾहिं ग़लती थी वञे मिसाल तव्हांखे 0 न हुजे त तव्हां परेशान न थींदो त ॾाई जहिड़ो त 2 अंग आहिनि। हाणे के स्टूडेंट छा ग़लती कंदा 21.8683 हुयो न वंडिया 100 त हाणे जवाब में छा कंदा हिते ॾाई ॾींदा न बाबा 3 अंग आहिनि त ॾाई 3 अंग शिफ्ट थियणु खपे न आहे त हिकिड़ो तव्हां 0 पंहिंजे तरफ़ां ॾेई छॾंदो। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं वरी हीअं हुजे हा 21.79 मल्टीप्लाइड बाय 1000। हाणे ॾिसो 1000 जो मतिलबु आहे त ॾाई 3 अंग राइट साइड ते शिफ्ट थियणु खपे। असां ॾिसंदासीं ॾाई जहिड़ो त आहिनि ई 2 अंग कुल यानी 2179 2 अंग आहिनि। 3 अंग काॾो अचे असां हिते बि 0 ॾेई छॾंदासीं जीअं 3 अंग हेॾे शिफ्ट थिए। हिन जो मतिलबु आहे हिते 0 ईंदो उनखां पोइ हिते ॾाई ईंदी। ॾाई राइट साइड ॾों कंहिं कम जी न हूंदी आहे। सो तव्हांजो कटे सटे जवाबु थी वेंदो 21790। आयो तव्हांखे हे पॉइंट सम्झ में आयो हूंदो त ॾाई खां पोइ जेकॾहिं 2 अंग या 3 अंग शिफ्ट कंदा आहिनि त असां ओतिरा ई अंग शिफ्ट कंदासीं न हूंदा त हथ जो ॾींदासीं। जीअं असां हिते 0 न हुयो
टे अंग शिफ्ट करणी हुई न वंड में 3 0 आहिनि त असां हथ जो 0 ॾिनोसीं छो ॿ अंग त जंप खाए पई टियों न हुयो त असां टियों बि हथ जो ॾेई छॾियोसीं 0। सो हिते वरी ज़रब में ॾाई 3 अंग हेॾे वञणी हुई, टियों अंग न हुयो त असां टियों 0 हथ जो ॾेई छॾियोसीं। उन खां पोइ ॾाई ॾींदासीं पर ॾाई ॾियण जी ज़रूरत हिन पासे न आहे। सो तव्हांजो 21,790 तव्हांजो जवाबु थी वेंदो। हाणे हे तव्हांजो हुयो प्रैक्टिस क्वेश्चन जो सॉल्यूशन।